नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं बलूचिस्तान जे इलाइक़े ज़ौब में शहीद थी वियल हुमायूं शरीफ़ जे फ़ौजी जवान मोहम्मद यूसुफ ब्रोही जे मण खे जनाज़े निमाज़ खां पोइ अबाणी ॻोठ जे क़ब्रिस्तान लाल शाह में सभई आलियुनि अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ खोसो। जी एजाज़। हुमायूं शरीफ़ वासी पाक फ़ौज जो जवान मोहम्मद यूसुफ बिरोही जेको गुज़िरियल ॾींहुं दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थी वियो, उन जे तॾे ते हिन वक़्तु मौजूदु आहियूं। अचो त वधीक हुननि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुननि जो छा चवणु आहे। जी उन सौट हुयो, हुन वञण में ॾुख आहे, पर हुन खां वधीक जेको आहे असांजी ख़ुशी आहे, वतन लाइ कुर्बान शहीद थी वियो आहे। असांजे सॼे क़ौम ख़ानदान ऐं इलाइक़े जो नालो रोशन करे वियो आहे। हे असांजो मासात हुयो सर, हे पाकिस्तान जे मथां शहीद थियो, कुर्बानी ॾिनई पंहिंजो। हर कुर्बानी जो मुस्लमान खे इहो जाइज़ आहे, इहो कुर्बानी पंहिंजो ॾींदो अचे। साईं असांजो भाणेजो आहे सको, असां फ़ख़ुरु कयूं था इन ॻाल्हि ते, पाकिस्तान जे करे पंहिंजो जान कुर्बान कयईं, शहीद थियो ऐं दहशतगर्दनि खे कैफ़े किरदार तक पहुचायईं। असली पंहिंजो सीने ॾेई डटके सां विड़ियो, दहशतगर्दनि खे बि मारियईं। असांखे फ़ख़ुरु आहे इन ॻाल्हि ते, असांजो भाणेजो शहीद थियो आहे। वधीक असां कराईंदासीं, छोकिरा असांजो भाइटियो बि आर्मी में आहे, वधीक असां छोकिरा जेके आहिनि पंहिंजा उहे बि आर्मी में कराईंदासीं। वॾो भाउ हुयो न, अलहमदिल्ला असांखे फ़ख़ुरु महसूसु आहे। जेकॾहिं दहशतगर्दनि सां सीनो ॾेई विड़ियो, जॾहिं मां ॻाल्हाईंदो हुयुमि फ़ोन ते, मूंखे हमेशह इहो चई डोमी साल हाणे PRC तयारु कराए न, मां हाणे वञा थो। चई ऑपरेशन आहे, जेकॾहिं चई इन में मूंखे अलाह कंदो, चई जेकॾहिं शहादत नसीबु छो बि पोइ ते कान बसदिल थी हटिजांइ, चई पोइ ते इनशाला तोखे वापसी आर्मी में अचिणो आहे। मूंखे चई असांखे फ़ख़ुरु आहे, असांजो भाइटियो आहे शहीद थियो। हा, असांखे ख़ूब फ़ख़ुरु आहे इन ॻाल्हि जे मथां, वतन जे मथां पंहिंजी कुर्बानी ॾिनई। जी, अवां शहीद मोहम्मद यूसुफ बिरोही जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणो हो त असांखे फ़ख़ुरु आहे जो असांजो शहीद मोहम्मद यूसुफ जेको आहे सो दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थी वियो आहे। असां हुन ते फ़ख़ुरु महसूसु था कयूं। एजाज़ खोसो, आवाज़ TV न्यूज़, हुमायूं शरीफ़।